वेलकम बैक नाज़रीन। हलीम आदिल शेख सिंध जा रिलीफ मिनिस्टर असांजे स्टूडियो में मौजूद आहिनि। साईं सां कुझु वधीक ॻाल्हि ॿोल। शेख साहब मूंखे इहो ॿुधायो, ॾिसो न सिंध जा जेके माण्हू आहिनि वीचारा आहिनि वक़्तु बोर मुतासिर आहिनि, या हू बि नॉर्मली जेका सिंध जी आबादी आहे, छाकाणि त हिकु त असांजे हुक्मराननि जी महिरबानी सां असांखे तालीम खां महरूम रखियो वियो आहे। शऊर, मां इहो न चवंदुसि सिंध में शऊर न आहे, शऊर आहे, पर शऊर जी जेका लेवल हुजणु घुरिजे उहा न आहे, घटि आहे। ऐं असां कोशिशि कयूं पिया त असां पंहिंजे हिसे मां जेतिरो हुन में हिसो विझी सघूं था असां विझूं पिया। जॾहिं हिकिड़ो वज़ीर बि ईंदो आहे त माण्हू जंहिंसे सेंस इहे चवंदा आहिनि साईं वज़ीर आयो आहे, उहो इहो न ॾिसंदो आहे त रिलीफ जो आहे, हीउ ॿिज वारो आहे, भाण वारो आहे, एग्रीकल्चर आहे, हीअ माण्हू वज़ीर खे वज़ीर सम्झंदा, बाबा हीअ असांखे कुझु ॾेई वेंदो। पोइ जॾहिं अहिड़ा क्वेश्चन्स तव्हांजे साम्हूं रेस थियनि था त पोइ तव्हां कीअं उन्हनि खे फेस कयो था? किथे त मतिलबु माण्हुनि जो हिकिड़ो एहतजाज बि अची थो वञे, किथे ॿियूं, छाकाणि हींअर त तमामु घणी कावड़ आहे न। पोइ इन कावड़ खे मतिलबु घटि करण जे लाइ तव्हां कहिड़ा मेजर्स खणो पिया? ॾिसो, कावड़ खे मुंहिंजी आदत मां ॿुधंदो आहियां, मां किथे भॼंदो न आहियां। जेको हुजे, जेतिरा माण्हू ॿुधंदो आहियां, दिलि सां हर ॻाल्हि ॿुधंदो आहियां। उते जेकी हूंदी आहे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन लाइ उन्हनि खे चवंदो आहियां। बाक़ी सभु मां जेकी बि ॻाल्हि थींदी मुंहिंजो स्टाफ बाक़ाइदा मां रखियो आहे जेको नोट कंदो वेंदो आहे। हिते अची मां पोइ उन्हनि जे मिनिस्टरनि खे ख़त बि लिखंदो आहियां। मां उन्हनि खे मां सोचियो अॼु मां मीटिंग कई त ॿुधायो त किथे कहिड़ी कहिड़ी शइ असांजे साम्हूं आई आहे, उन्हनि खे ख़त लिखाईंदुसि। पोइ हाणे ख़त जॾहिं पहुची वेंदो मुंहिंजे लेटर, मां उन सां ॻाल्हाईंदुसि बि सही। ॿियो सॼो पाण वटि करे पोइ मां जॾहिं CM सां मिलंदुसि या किथे बि असां मीटिंग हूंदी उन में रख। मुंहिंजो माना बाक़ाइदा उहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। कंहिं मूंसां ॻाल्हि कई आहे त साईं उनजी अमानत आहे मूं वटि उहा। जेकॾहिं को शिकायत कई आहे त लाज़मी अल्टीमेटली हाणे ही जेका तव्हां सॼी रिपोर्ट ॾिसी आया आहियो, सॼो कुझु ॾिसी आया आहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हिकिड़ी रिपोर्ट समराइज़ कई हूंदी, खातनि खे मोकिली हूंदी। छा एक्सपेक्ट कयो पिया? इहो घणनि ॾींहंनि जो प्रोसेस हूंदो आहे? केतिरनि ॾींहंनि में तव्हांखे रिस्पॉन्स मिलंदो, या वरी एक्सपेक्टेशन ई न आहे? कुझु जेका आहे मूंखे किथां किथां न आहे। कुझु डिपार्टमेंट्स में आहे त मूंखे उमेदु आहे त हुन में जल्दी ईंदो, किथां किथां न बि आहे त इनशाअल्लाह उनखे बि सिधो कंदासीं। ऐं इंसानु नाउमीद न थिए। मां त इन नियत सां आयो आहियां त अलाह साईं मूंखे इन में मौक़ो ॾिनो आहे शायदि ख़िदमत करण जो, ऐं इन नियत सां अची निकितो आहे। मूंखे कंहिंजो डपु कोन्हे। ऐं मां उन ॾींहुं चयो आहे, मां चयो जेकॾहिं कंहिंजो हक़ु विच में रुकिजी वियो त मूंखे फ़िक्र न आहे। मां त हर वक़्तु उहे बि खीसे में जॾहिं चवंदो मूंखे कुर्सी जो शौक़ु आहे एतिरो न कुझु, मां त महीने बाद इन करे महीने कोन वेठो हुउसि। मां चयो असांखे पोइ इहो न चए त साईं मुंहिंजे इलाइक़े में न वञिजो, मुंहिंजा माण्हू न ख़राबु। उन ॾींहुं वियो आहियां, कुझु मूंखे मैसेज आया त साईं असांजा वोटर्स तव्हां ख़राबु। मां त ॻाल्हि सिधी कंदुसि। अच्छा, किथां बेनज़ीराबाद मां आया? न हुतां न आयो, बाक़ी छॾियो किथां, हुतां बिल्कुलु न आयो। मुंहिंजो मतिलबु आहे त ॻाल्हि इहा थी त साईं तव्हां वञी छा था कयो था। मां चयो जेकी ॻाल्हि हक़ीक़त आहे मिनिस्टर्स एंड MPs कंहिं कयो हूंदो। हाणे ॾिसो ॻाल्हि खुली कयो न, ॻाल्हि नथो कयां। ऐं नालो कोन थो खणा न साईं, लाज़मी ॻाल्हि आहे। जंहिंजो कंहिं तक हूंदो न ॻाल्हायो हूंदो न साईं छा आहे। मां चयो ॻाल्हि इहा जेकॾहिं तव्हां डिलीवर कयो आहे, ॾिसो न तव्हां थोरी देरि अॻु में मूंखे चयो सच ॻाल्हाईंदो, हाणे सच ॻाल्हाए पियो। नालो छो था पुछो? नालो तव्हां पुछां ई कोन थो न। मां इहो चवां छा सिटिंग मिनिस्टर्स ऐं MPs तव्हांखे मैसेज कया? हिकिड़े कया आहिनि, इन्हनि में हिकिड़ो आहे। अच्छा, मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त मां उन्हनि खे चयो त मां कंहिं पॉलिटिकल एजेंडा ते न। मां ॿुधायां मां वियो आहियां न, मां फंक्शनल मीरपुर ख़ासि में अबू बकर जुड़े जो फंक्शनल लीग वारनि जो ॻोठ उते वियो आहियां। सांगड़ में दलील शहर तव्हां सांगड़ जा आहियो, उते वियो आहियां। मीरपुर ख़ासि में साईं पीर नूर शाह जिलानी PP जो आहे, उते वियो आहियां, उनजे ॻोठ में वियो आहियां। मां कंहिं मुस्लिम लीग क़ाइदे आज़म वारे जे ॻोठ में मां का शइ मां हिन खे पोलिटिसाइज़ कयां ई न पियो। मां उन ॻाल्हि खे इहो जेको रिलीफ हुजे, ज़कात हुजे, रिहेबिलिटेशन, मां सम्झां थो इन खे सियासत सां बालातर घुरिजे। इहो त हिकिड़ी बेसिक इंसानियत जी बेस ते हुजणु घुरिजे। मां इंसानियत खे साम्हूं रखी मां अॻिते हलां पियो। ऐं मूंखे अञा माण्हुनि खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ न पई अचे, पर मां तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू बि चवांसि थो त मूंखां इहे जेके फील्ड कामोरा आहिनि इहो ठीकु थी वञनि। जेकी इहे अमीन आहिनि असांजा हुकूमत, ॾिसो मां सलाम थो कयां, हक़ीक़त ॿुधायां त मां जीअं मीटिंग में वेठो आहियां, प्रेसिडेंट साहिबु हुजे, CM साहिबु कंहिंजी बि हुजे, उहो चवंदा त ठीकु आहे तव्हांखे माण्हुनि लाइ छा खपे, असां ॾियण लाइ तयारु आहियूं। हेठि वञी पोइ इन्हनि जी प्रायोरिटीज़ तब्दील थींदियूं आहिनि। इहे माण्हुनि जे पंहिंजे लोकल जेके इन्हनि जे आका वेठल आहिनि, जेके वठी विया आहिनि इन्हनि खे, उन्हनि जे चवण ते उहा उते वञी जेकी असांजी सॼी प्लान हूंदो आहे, जेकी सॼी विश हूंदी आहे, विल हूंदी आहे, उहा हेठि वञी उहो थोरी ख़राबु खे हाणे मां चवां थो इन्हनि खे ठीकु थोरो रिहेबिलिटेशन जो ई सुवालु आहे। आई होप की तव्हां असांखे आंसर कयो। हींअर जेको सामान माण्हुनि खे ॾिनो पियो वञे, उन ते असांखे जेका ख़बर पई आहे, मतिलबु रिसोर्सिस जेके लोकल रिसोर्सिस आहिनि उतां जा, त तपेदार खां वठी SDM खां वठी मथे ताईं पैसा वरिता पिया वञनि। पोइ माण्हुनि खे जेकॾहिं कंहिंजो को ॼाण सुञाण वारो कोन्हे, जेको को कंहिं वॾेरे भोतार जे पोयां न आहे, त पैसा वठी करे जेकॾहिं भाण जी बोरी खपे थी त हुनखां 500 रुपया वरिता पिया वञनि। जेकॾहिं ॿिज जी बोरी खपे थी त उनखे जेको आहे सो 500 या 200 300 ईअं
ईअं बि माण्हू पैसा कमाइनि पिया। खपाइण वारो त अलॻि सेंस आहे, पर जिन खे मिले पियो उहो पैसनि ते मिले पियो। पोइ अहिड़ी शइ ज़रूरु तव्हांजे साम्हूं आई हूंदी। इहे तपेदार, इहे सूबेदार, इहे मुख़्तियारकार शल त सुधरनि, इन्हनि जो सुधारियो न, तव्हां वॾा आहियो, सुधारींदासीं। न न इंशाअल्लाह, पर ॻाल्हि इहा त असांजे मुआशिरे में जेके सभु कुझु हूंदे, सभु कुझु थियण जे बावजूदि, सभु कुझु ॾींदे बि जेकॾहिं किथे प्रॉब्लम हूंदो आहे, हिन लेवल ते वञी प्रॉब्लम थींदो आहे। ऐं असां कोशिशि में आहियूं, असां ईमान ॾे, असां हिननि खे सुधारियूं, कोशिशि कंदासीं। शेख साहब, विश यू ऑल द बेस्ट। असां दुआ करे सघूं था तव्हांजे लाइ बि, सिंध जे माण्हुनि जे लाइ बि, त अलाह साईं तव्हांजे दोस्तनि खे बि ईमान ॾे जेके इहे खाता हलाइनि पिया, ऐं अलाह साईं सिंध जे माण्हुनि बहरहाल असां ऑन ग्राउंड जेको कमु थिए थो न, तव्हां भले पंहिंजो सियासी बयान ॾेई वञो, पर असां सची ॻाल्हि कंदासीं। बहरहाल थैंक यू वेरी मच शेख साहब। नाज़रीन, हलीम आदिल शेख साहब यकीनन असां हिन जा थोराइता आहियूं जो हू रिलीफ मिनिस्टर आहिनि, ऐं हू हिते आया, असांजे सवालनि खे हुननि फेस कयो। पर हुन सां गॾोगॾु असां ॿियनि दोस्तनि खे बि चवंदासीं त बराए महिरबानी असां जेके तव्हां खां सवाल कयूं था उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जे इंट्रस्ट में कयूं था। ऐं जेकॾहिं तव्हांखे वापसि सिंधियुनि खां वञी वोट वठणा आहिनि, तव्हां हिते अचो ऐं सिंधियुनि खे ॿुधायो त तव्हां उन्हनि जे लाइ छा करे रहिया आहियो, या तव्हां उन्हनि जे लाइ छा करणु चाहियो था। असांजो हेठी लेवल जो जेको सिस्टम आहे उहो टोटली तबाह आहे। असांजा कामोरा जेके आहिनि उहे यकीनन सियासतदाननि जे रहमो करम ते न सिर्फ़ु किरोड़े रुपया ठाहे रहिया आहिनि, पर एटलीस्ट उन्हनि इमदाद जे सामान खे बि न छॾियो आहे, उन्हनि रिलीफ जे सामान खे बि न छॾियो आहे। मोटरूं हुजनि, ॿिज हुजे, भाण हुजे, कंबल हुजनि, उन सां गॾु ख़ैमा हुजनि, पर हिते हर शइ रिलीफ जे लाइ न आहे, बट फॉर सेल लॻी पई आहे। असांखे उमेदु आहे त सिंध सरकार इन ते ज़रूरु नोटिस वठंदी ऐं उन्हनि एरियाज़ खे जेको आहे सो नोटिफाई कंदी जिन में ही कामोरा पंहिंजी जागीर सम्झो ही सॼो कमु हलाए रहिया आहिनि। असांखे उमेदु आहे त ईंदड़ प्रोग्राम में ज़रूरु असां गुज़ारिश कंदासीं पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे जेके हिननि मिनिस्ट्रीज़ सां लॻापियल आहिनि उहे अचनि ऐं सिंध जे माण्हुनि जे सवालनि जो जवाबु ॾियनि। तिखियूं ॻाल्हियूं में एतिरो ई। शौक़त ज़रदारी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।